हिकिड़े मुल्क में हिकिड़ो तंदूरी हिकिड़ो होटल वारो हिकिड़ो होटल ते मानी पचाइण वारो बादशाह वटि आयो ऐं बादशाह खे चई त बादशाह सलामत अटो महांगो हुजण जे करे महांगाई तमामु घणी हुजण जे करे 5 रुपया रोटीअ में गुज़ारो नथो थिए, 5 रुपया मानी विकिरो करण में असांजो गुज़ारो नथो थिए। तव्हां जेकॾहिं इजाज़त ॾियो त मां 10 रुपया मानीअ जी क़ीमत कयां, पर तव्हांजी इजाज़त खां सवाइ मां फ़ैसिलो नथो करे सघां त मानीअ जी क़ीमत वधायां। बादशाह उन माण्हूअ खे चयो त तूं मानीअ जी क़ीमत 30 रुपया कर। जॾहिं तंदूरीअ बादशाह जी उहा ॻाल्हि ॿुधी त तंदूरी परेशान थी वियो, बादशाह खे मुखातिब थी चवणु लॻो त बादशाह सलामत, जेकॾहिं 5 रुपया मां डायरेक्ट 30 रुपया वधाए छॾंदासीं त आवाम शोर कंदी ऐं मुल्क जा हालात ख़राब थी वेंदा। बादशाह चयो त तूं इन ॻाल्हि जी फ़िक्र न कर, तूं वञी 30 रुपया मानी कर, बाक़ी रयत ॼाणे त मां ॼाणा। उहो तंदूरी वापसि वियो ऐं उन मानीअ जी क़ीमत 5 रुपया मां वधाए डायरेक्ट हिन 30 रुपया करे छॾी। जॾहिं जो माण्हुनि इहो ॾिठो त माण्हुनि अची शोर कयो, एहतजाज कयो ऐं बादशाह जी दरबार में गॾु थिया ऐं बादशाह सां मुखातिब थी उनखे अर्ज़ु करणु लॻा त बादशाह सलामत, हीअ कहिड़ी नाइंसाफ़ी आहे मुल्क में जो डायरेक्ट 5 रुपया वारी मानी 30 रुपया थी वई। बादशाह फ़ौरन उन तंदूरीअ खे घुरायो ऐं बादशाह उन तंदूरीअ खे ॾंडो ॾींदे चयो त तूं केरु थींदो आहे असांजी रयत खे बुख मारण वारो ऐं एॾे वॾे पैमाने ते महांगाई करण वारो ऐं मानी एतिरी महांगी करण वारो। वञ मुंहिंजो हुकुम अथई त मानी 30 रुपया न पर सिर्फ़ु 15 रुपया में हलाईंदे। तंदूरी ॾाढो ख़ुशि थी वियो त जंहिं मानीअ खे तंदूरी 10 रुपया में करण वारो हुयो उनखे इजाज़त मिली वई त हू 15 रुपया में करे ऐं रयत बि ख़ुशि थी वई ऐं रयत बादशाह जी जय जयकार जा नारा लॻाया ऐं बादशाह सलामत ज़िंदाबाद जा नारा लॻाइण लॻा। जॾहिं त बादशाह बि ख़ुशि थी वियो त हुन पंहिंजे फ़ैसिले जे ज़रिए रयत जे मथां हिकु क़िस्म जो ज़ुल्म बि आणे छॾियो ऐं रयत खे राज़ी बि करे छॾियो। सो दोस्तो, हक़ीक़त में असांजे मुआशिरे में असांजे मुल्क में ईअं थींदो आहे, वक़्त ब वक़्तु वॾा फ़ैसिला करे ऐं पोइ थोरो रिलीफ ॾिनो वेंदो आहे त जीअं रयत ख़ुशि बि रहे ऐं ख़ामोश बि रहे।